नबी संजन जे मथो नमाज तहज्जुद जी फर्ज हुई 6 वक्त तवा सा भी चाहूं था तो तहज्जुद नमाज पढ़ो ना सालिहन जी नमाज अल्लाह जे वलियन जी गौसन कुतबन जी नमाज नबियन जी नमाज पो आसान नुस्खो बुधायो गलायो न था हां सही बोर थी आओ जाना पो काशन मुखे मिले तो मां पंहिंजी तकरीर खत्म कया बुधायो नुस्खो नमाज पढ़ंदड़ जेके नमाज पढ़ंदा आहिनि 5 वक्त उन्हनि खे आसान नुस्खो बुधायां तो तहज्जुद जी नमाज जो सवाब उनके मिलंदो केर केर पढ़ंदा जेके पढ़ंदा हाथ मथे कर इंशाअल्लाह अल्लाह ताला असां खे नसीब कयो सभिनी खे नसीब कंदो इशा जी नमाज खां बाद में उलमा इकराम लिखियो आ फतवा जी किताबन में तहज्जुद जी नमाज जो टाइम शुरू हुआ तहज्जुद जी नमाज जो टाइम इशा जो फर्ज पढ़ियो से बरकात सुन्नत पढ़ियो से सुन्नत खां बाद में तहज्जुद जो टाइम शुरू अफजल टाइम ही हुआ अफजल टाइम आखिरी हिस्सो रात जो जमल ओसेरी जो जमल उथी करे न रोजो रखना हूं अफजल टाइम ही हुआ वधिक अफजल पर जे करे को मानू बरकात सुन्नत पढ़ी करे शा खां बाद में वितर खां पहिरियां वो सुन्नत तरीको इहो थव जेके मानू तहज्जुद पढ़ंदड़ आहिनि जेके अल्लाह ताला अफजल टाइम जी तौफीक ॾिनी आहे उन्हनि जे ख़िदमत में मुअद्दबाना गुज़ारिश आहे त शरई तरीक़ो इहो आहे त जेके हमेशह पढ़ंदड़ आहिनि पोइ वितर न पढ़नि उहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नत तरीक़ो नबी साईं जी रात जी नमाज आखिरी नमाज वितर हूंदी पोइ जंहिंखे अल्लाह ताला तौफीक ॾिनी आहे तहज्जुद पढ़ण जी वितर न पढ़ो तव्हां सुन्नत पढ़ी करे पोइ सुम्ही पओ असुर जो उथी करे वितर खां पहिरियां जेतिरा बि तहज्जुद जा नफ़िल पढ़ना आहिनि 2 पढ़ो 4 पढ़ो 8 पढ़ो 12 पढ़ो जेतिरा पढ़ो तहज्जुद आखिर में जेको आहे वितर पढ़ो पर जेकर कंहिंखे उथण जी तौफीक नथी थिए असां जहिड़ो सुस्त माण्हू त सुन्नत पढ़ी करे वितर जे विच में बरकातुनि खां शुरू आहे बरकातूं पढ़े 4 रकातूं जेतिरो मुक़रर करे पर सोने मुस्तफ़ा सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन फरमायो खैरुल अमल मादीम अलैहि व कल भलो अमल अल्लाह वटि उहो आहे जेको हमेशह कयो वञे तोड़े जो थोरो हुजे हाणे बरकातूं थोरियूं न नफिल तो पढ़ो था वेही पढ़ो था कंहिं तव्हांखे ॿुधायो वेही पढ़ण जो कंहिंजी सुन्नत आई नबी साईं सुन्नत असां तो कोई किताबनि में कोन पढ़ियो आहे 8 साल पढ़िया पूरा वेही पढ़ण नबी साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो को बी नमाज पढ़े तो उनके पूरो सवाब मिले तो वेही नमाज पढ़े तो उनके अधु सवाब मिले तो नबी साईं जन पाण वेही पढ़न पिया हिकिड़ो साहबी सगोरो आयो नबी साईं जन खे अर्ज़ कई त साईं तव्हां वेही पढ़ो था असांखे चओ था बी चे मां वेही पढ़ा या बी पढ़ा मां तव्हां वांगुरु न आहियां मूंखे पूरो सवाब मिलंदो बाबा के ख़ुसूसियतूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं आहिनि इहा बि नबी साईं जी हिकिड़ी ख़ुसूसियत आहे त नबी साईं बी नमाज़ पढ़नि वेही नमाज़ पढ़नि नबी साईं खे पूरो सवाब मिलंदो पर तव्हां असांजे लाइ उसूल इहो आहे त वेही नमाज़ पढ़ंदो अधु सवाब बी पढ़ंदो पूरो सवाब पढ़े त हूअं ई अथो त माण्हू वेही छो पढ़े हाणे इहो नफ़िल पढ़ो था अलाए कहिड़ो नियत बि बसि नफ़िल जी कयो था हाणे इहा बी करे बरकातूं नफ़िल पढ़ी करे तहज्जुद जी नियत कंदो तव्हांखे तहज्जुद जो सवाब मिलंदो थोरी ॻाल्हि आई त अल्लाह ताला वटि वॾे में वॾो फर्ज़ कहिड़ो आहे निमाज़ आहे अमल सालिहात अमल सालिहात पहिरियों अक़ीदो सही ॿियो अमल सालिह वतवासौ बिल हक़ हिक ॿिए खे हक़ ॻाल्हि जी वसियत कंदा इहा उम्मत मुहम्मदीअ जो तुर्र इम्तियाज़ अथव यानी इम्तियाज़ी हैसियत उम्मत मुहम्मदीअ जी वतवासौ बिल हक़ हिक ॿिए खे हक़ ॻाल्हि जी वसियत कंदा अबा हक़ सच चवण सां तकलीफ़ ईंदी न ईंदी डॉक्टर ख़ालिद महमूद खे छो शहीद कयो वियो मौलाना फज़ल रहमान जे मथां हमला छो आहिनि हक़ ॻाल्हि ॿुधाइण जे करे न बाबा साईं जन फरमाईंदा वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस सब्र हक़ जी ॻाल्हि ॿुधाईंदो तकलीफ़ ईंदी पोइ तकलीफ़नि ते वरी हिक ॿिए खे सब्र जी वसियत कंदा अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे इन्हनि सिफ़तुनि अपनाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए जेको मूं चयो पहिरियों मूंखे अमल जी पोइ तव्हांखे अमल करण जी पोइ तमामु इंसान ज़ात खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाह।